डायरेक्टर ऐं प्रोड्यूसर आसिम रज़ा यमुना ज़ैदी सां अहिड़ी ख़ुशी मल्हाई जंहिंखे ॾिसी शोबिस जी दुनिया में थरथलो मची वियो। कराची में यमुना ज़ैदी जी फिल्म नायाब जो प्रीमियर थियो, जिते आसिम रज़ा सभु कुझु विसारे बिना रंड रोक जे यमुना ज़ैदी खे दिलि जी गहरायुनि सां चुमी ॾेई छॾी ऐं अहिड़ी वीडियो सोशल मीडिया ते तूफ़ान मचाए छॾियो। प्रीमियर दौरान शोबिस सितारनि जा तजला हुआ ऐं ॻाल्हि भाकुरनि ऐं चुमियुनि ताईं वञी पहुती। वीडियो में ॾिसी सघिजे थो त आसिम रज़ा यमुना ज़ैदी खे ॿ भेरा चुमी ॾेई भाकुर पातो। शोबिस फनकारनि ऐं मदाहनि प्रीमियर दौरान नायाब फिल्म जूं तारीफ़ूं कयूं। फिल्म जी कास्ट में यमुना ज़ैदी, उसामा खान, जावेद शेख, अदनान सिद्दीकी ऐं फरियाल महमूद शामिल आहिनि। प्रीमियर जी पुॼाणी ते सभु हिक ॿिए खां मोकिलाए रहिया हुआ त इन ई दौरान डायरेक्टर सभु हदूं पार करे छॾियूं ऐं यमुना खे हिकु न पर 2 चुमियूं ॾिनियूं। अहिड़ी वीडियो सभिनी जो ध्यानु हासिल करे वरितो आहे ऐं कुझु माण्हुनि संदन दोस्तीअ जी वाखाण कई आहे त के वरी अहिड़ी बेपरवाही ऐं हरकत करण ते कावड़ जो इज़हार करे रहिया आहिनि। संदन चवणु आहे त आसिम रज़ा ऐं यमुना ज़ैदी खे हिक ॿिए खां विथी रखणु घुरिजे हा। इहा हरकत शर्मनाक आहे। यमुना ज़ैदी जी इहा फिल्म सॼे मुल्क में रिलीज़ थी चुकी आहे, जंहिंमें हुन नायाब नाले छोकिरीअ जो किरदारु अदा कयो आहे। साॻिए प्रीमियर दौरान यमुना ज़ैदी जेका ड्रेस पहिरी हुई, उन ते बि माण्हुनि कावड़ जो इज़हार कयो हो।